हाँ सिंधी, सिंध जे मौजूदा हालतनि खे साम्हूं रखी तव्हांखे छा थो लॻे? हुकूमत तरफ़ां कयल कोशिशूं सिंध लाइ फ़ाइदेमंद साबित थियूं आहिनि? कहिड़ियूं कोशिशूं अदा? कोशिश करे हा त छा अहिड़ी हालत हुजे पूरी सिंध जो जाइज़ो वठो त तव्हांखे का बि सहूलियत नज़र कोन ईंदी। सिंध जे ॻोठनि लाइ बिजली, तालीम, गैस त परे जी ॻाल्हि आहे, पर अक्सर इलाइक़नि में पीअण जो पाणी न आहे। अहिड़ियुनि बदतरीन हालतनि में ज़िंदगी जो गुज़ारो कीअं थींदो आहे, इन जो असांखे अञा अहसास ई न आहे। असीं भले पंहिंजे तरीक़े सां हर हालत जो दिफ़ा कंदा रहूं, पर हक़ीक़तनि खे कॾहिं बि लिकाए नथा सघूं। सियासी बयाननि ते हक़ीक़तनि जा अक्स चिटण जेकॾहिं जहालत न आहे त पोइ अक़लमंदी बि न आहे। सरकारी मशीनरी त पंहिंजे दिफ़ा ऐं साबिक़ा हुकूमत ते तनक़ीदनि जी रस्म ते हले थी। ख़ुशहाली जूं राहूं, तरक़ी जूं मंज़िलूं त कॾहिं वाज़ेही न आहिनि थियूं। हर नई ठहंदड़ हुकूमत पोइ हुकूमतनि जा फॉल्ट सही करण में पंहिंजो अरसो पूरो करे थी। अवाम लाइ त तॾहिं सोचींदा आहिनि जॾहिं इलेक्शन में बाक़ी चंद महीना वञी बचंदा आहिनि। पर अदा हुकूमत अकेली छा थी करे सघे जॾहिं त पूरी काबीना ई करप्ट आहे? अदा इहो ई त मसइलो आहे जो असीं सभु हिक ॿिए खे सपोर्ट कयूं था। काबीना कीअं ठहे थी, उन काबीना जा मेंबर असेंबली ताईं रसाई कीअं हासिल कनि था, जेकॾहिं हक़ीक़ी जाइज़ो वठूं त असीं सभु इन जा ज़िम्मेवार आहियूं। असां पंहिंजे ज़हननि खे एतिरो त नाकारा बणाए छॾियो आहे जो असांखे सियासी लागर्ज़ी जे ख़िलाफ़ वञणु रियासती गद्दारी लॻंदी आहे। असांजा माण्हू बुनियादी ज़रूरतनि खां महरूम आहिनि। तालीम नाले मातारा, इल्मी सोच दफ़न थी वई आहे, गैरत मरी वई आहे। ख़ैरात जो उमीदो रखी मेहनत खां बाग़ी थी जीऊं था। ज़ुल्म खे दस्तूर ऐं मज़लूम जी पुकार खे कमज़ोरी सम्झूं था। पंज ई हथनि सां चूंडियल नुमाइंदनि जी पूॼा कयूं था। साईं साईं करे उन्हनि खे मथे ते वेहारियूं था। हक़ ॻोल्हण साईं जिन जी बेइज़ती सम्झूं था। जॾहिं समाज अहिड़ो हूंदो त पोइ निज़ाम बि अहिड़ो ई हूंदो जहिड़ो आहे। सिंध जे ॻोठनि में तालीम न आहे त ख़ैर आहे, असांजी सिहत ते कहिड़ो असर थो पवे। गैस न आहे, बिजली न आहे त इहो उन्हनि जो मसइलो आहे। असां छो पंहिंजो वक़्तु बर्बाद कयूं? किथे रोड न आहे, किथे का सहूलियत न आहे त असांखे छा आहे? असांजो कहिड़ो उतां गुज़र थिए थो? यादि रखो त अहिड़ी सोच समाज ऐं क़ौम लाइ ख़तरनाक साबित थींदी आहे। क़ौम जे कंहिं हिकु फ़र्द जो महरूम रहण महदूद नथो रही सघे। वक़्त सां गॾु उहा महरूमी वधी पूरी क़ौम खे पंहिंजी लपेट में वठी छॾींदी आहे। यकीन न आहे त पंहिंजे हाल ऐं माज़ी ते नज़र दौड़ायो, सभु हक़ीक़तूं साम्हूं अची वेंदियूं। जॾहिं क़ौम जा फ़र्द ज़ातियात खे तरजीह ॾींदा त उन्ही क़ौम जा हिस्सा अलॻि अलॻि थी पंहिंजे नसीब ते रोहंदा ऐं पंहिंजनि नुमाइंदनि खे ज़िम्मेवारियूं सम्झाइण बजाए सुकून सां निंड करण जा मौक़ा फराहम कंदा। छो त सवाल असांखे करणो ई न आहे, पोइ हू हरूभरू मेहनत छो कंदा? इहो ई सबबु आहे जो अॼु PS 14 NA 202 कच्छ पुल ज़िलो कंबर शहदादकोट जंहिं अज़ाब खे मुंहुं ॾेई रहियो आहे, उन जो अहसास असांखे थी नथो सघे। छो त असीं ख़ुदि पंहिंजे सूरनि जा राग ॻायूं पिया। तक जा MNA MP त बेख़बर आहिनि, छो त उन्हनि वटि पंहिंजा मसइला ई खोड़ आहिनि। छो अदा हिते वरी कहिड़ो अज़ाब आयो आहे? अदा अज़ाब त सभु भोॻियूं पिया, पर हिन वक़्तु ही इलाइक़ो कामड़ जहिड़ी बीमारी जे वर चढ़ियल आहे, जंहिंजे करे केतिरा ई माण्हू मौत जे वर चढ़ी विया आहिनि। हेपाटाइटिस A, B, C त हर ॿिए माण्हू खे आहे, छो त उते पीअण जो पाणी पीअण जे लाइक़ ई न आहे। हुकूमती सतह ते कोशिशूं न हुअण बराबरि आहिनि। बस कुझु सोशल वर्कर आहिनि जेकी पंहिंजी मेहनत पाण कोशिशूं करे रहिया आहिनि, जंहिंमें ज़ैब सिंधी, शबीर खोसो ऐं ॿिया दोस्त शामिल आहिनि। बाक़ी हराम आहे को वॾे पैमाने ते किथे एहतजाज थियो हुजे, मीडिया इन मसइले खे हाईलाइट कयो हुजे या असेंबली में इन मसइले ते कंहिं आवाज़ उथारियो हुजे। पंहिंजी बारे में असीं सभु सिंध जा वॾा सपूत आहियूं, पर असांखे सिंधियुनि जा हक़ीक़ी दर्द अलाए छो महसूस ई कोन था थियनि। अदा गैरतमंद क़ौमूं पंहिंजे माण्हुनि लाइ जीअंदियूं आहिनि ऐं पंहिंजे माण्हुनि लाइ दुनिया सां मुक़ाबिलो कंदियूं आहिनि। अमरीकी पॉलिसी मुताबिक़ पूरी दुनिया ख़तम थी वञे, पर हिकु बि अमरीकी शहरी न मरे। रेमस डेविड जो मिसाल तव्हांजे साम्हूं आहे। हिकु शख़्स खे बचाइण लाइ पूरी ताक़त लॻाई वई। बरतानवी कानून मुताबिक़ पूरी दुनिया जा वसीला खणी वठो, पर बरतानवी शहरी खे ख़ुशहाल रखो। जंहिंखे शक आहे उहो ईस्ट इंडिया कंपनी जी तारीख़ पढ़ी वठे। ऐं हिते असां पंहिंजनि जूं ज़िंदगियूं पंहिंजे ई हथनि सां नीलाम कयूं था। दर्दनि जे मातम ते अलहदगी जो इज़हार करे ख़ुशी सां जीअण जी नाकाम कोशिश कयूं था। इज़तनि जा जनाज़ा कढी पंहिंजे नाले खे चमकाइण लाइ कॾहिं सियासी रंग में रंगूं था त कॾहिं ज़ालिमनि जी छतर छांव में पलूं था। हक़ जी ॻाल्हि करण वारो मुनाफ़िक़ आहे, गद्दार आहे, चमचागिरी करण वारो, चापलूसी करण वारो असांजे समाज में मोतबर आहे। हिते इंसानी ज़िंदगी बदतरीन हालतुनि जो शिकार आहे, पर असांखे ही फिकर आहे त असांजो लीडर कहिड़े हाल में आहे। भली असां पाण खे कुझु बि सम्झूं, पर हक़ीक़त में असांखे इहा ख़बर ई न आहे त असां सां छा पियो थिए ऐं असीं छा पिया कयूं। ज़ातनि कबीला इतिहादनि असांखे क़ौमी सतह ते एतिरो त कमज़ोर करे छॾियो आहे जो असांजो बुनियाद बि ख़ुदि ॿिए जे सहारे बीठो आहे। इन हालतनि खे साम्हूं रखी कारल रोजर चयो त जेको इंतिहाई ज़ाती हूंदो आहे उहो इंतिहाई आम हूंदो आहे। पंहिंजे मयार खे ॾिसो, पंहिंजी अज़मत खे ॾिसो। छा असांखे इंसानी मुआशिरो तस्लीम करे थो? क़ौम जो हर फ़र्द हिकु नओं दर्द रखे थो, पोइ बि इन्हनि हालतनि में ख़ुशी सां पले थो। ख़बर त आहे, पर इन मां निकिरण जी हिमत न आहे। असांजी सोच, असांजा रवैया, असांजा नसीब लिखनि था। इन्ही नसीबनि ते ज़िंदगी जा ॾुख सूर हलनि था। ताक़तनि गैरत खे मारे अहिड़ो जज़्बो ॾिनो आहे जो ख़ैरात खे हक़ सम्झी वॾे फ़ख्र सां वठूं था ऐं हक़ वठण खे गद्दारी कोठे घुरण वारे ते लानतूं वसायूं था। हिते मुहबे वतन उहो आहे
जेको इन्हनि करप्ट सियासतदाननि जी ताबेदारी करे। बाक़ी हर शहरी जेको हक़ जी ॻाल्हि करे थो, क़ौम जे दर्दनि जी ॻाल्हि करे थो, तरक़ी, खुशहाली ऐं इज़त सां जीअण जी कोशिश करे थो, उहो इन लाइ बेकार आहे छो त इन्हनि जी नज़र में गद्दार आहे। यादि रखो त ख़ामोशी तव्हांजा नस्ल बर्बाद करे छॾींदी। इन्हनि जी ॾिनल सोच ते ईमान रखी पंहिंजूं ज़िंदगियूं बर्बाद न कयो। पंहिंजे इल्म, पंहिंजी सोच मुताबिक़ पंहिंजी ज़िंदगी सुधारण जी कोशिश कयो। रियासती कानून मुताबिक़ केरु कंहिंजो आका न आहे, केरु कंहिंजो गुलाम न आहे। हर शहरी पंहिंजो हक़ रखे थो, पोइ उहो भली फ़क़ीर बि आहे छो त ही रियासत आहे, इन्हनि ज़ालिमनि जी जागीर न आहे।